वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीन जो 5 ॾींहनि जो दौरो मुकमिल करे ॾेह पहुची वियो आहे। शानशी सूबे जे नायब गवर्नर ऐं आला चीनी सफ़ारती एहलकारनि वज़ीर आज़म खे अलविदा कयो। उन मौक़े ते मियां शहबाज शरीफ़ चयो त चीनी क़यादत जी महिमान नवाज़ीअ ते संदनि थोराइतो आहियां। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती लाज़वाल ऐं बेमिसाल आहे। दौरो पाकिस्तान ऐं चीन जे ॿितरफ़नि लाॻापनि खे वधीक मज़बूत कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सीपेक जे ॿिए मरहले तहत चीनी कारोबारी शख़्सियतुनि सां मुलाक़ात थी। चीन जी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, ज़रायत ऐं ॿियनि शोबनि में तरक़ी वाखाण जोगी आहे। चीन ऐं पाकिस्तान जी इक़्तिसादी भाईवारी सां ॿिन्ही मुल्कनि जे अवाम खे फ़ाइदो मिलंदो। उन खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ एग्रीकल्चरल टेक्नोलॉजी डेमॉन्स्ट्रेशन बेस जो दौरो कयो, जिते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे इदारे जे बारे में ब्रीफिंग ॾिनी वई। नॉर्थ वेस्ट एग्रीकल्चरल एंड फॉरेस्ट्री यूनिवर्सिटीअ जो कैंपस पाकिस्तान में क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो। वज़ीर आज़म हथरादू रोशनीअ ज़रिए भाॼियुनि जी पोख जे तरीक़ेकार जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त 1000 शागिर्दनि खे चीन जे यूनिवर्सिटियुनि में सिख्या लाइ मोकिलियो वेंदो। पाकिस्तानी शागिर्द ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि में पुल जो किरदारु अदा कंदा। मियां शहबाज शरीफ़ चयो त क़यादत जी तरक़ी पसंदाणी सोच चीन खे दुनिया जी वॾी इक़्तिसादी क़ुवत बणायो आहे। जदीद ज़रायत ऐं ग्रीन एनर्जीअ में शानशीअ जो सॼी दुनिया में मिसाली मक़ाम आहे। पाकिस्तान ऐं शानशी विच में ज़रायत में सहकार जी दावत ॾियां थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त ज़रायत ऐं प्रोसेसिंग करे जिन्सुनि जी बरामद लाइ क़दम खणी रहिया आहियूं। हुकूमती तरजीहुनि में बरामदात में इज़ाफ़ो ऐं परॾेही सीड़पकारीअ खे हथी वठणु शामिल आहे। चीन जे सदर शी जिनपिंग जी दावत ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तानी वफ़द सां गॾिजी चीन जे तारीख़ी विरसे टेराकोटा वॉरियर्स म्यूज़ियम जो दौरो कयो। चीनी सदर शी जिनपिंग जे अबाणे शहर शेआन में टेराकोटा वॉरियर्स म्यूज़ियम जे दौरे दौरान वज़ीर आज़म सां पाकिस्तान जो वफ़द बि गॾु हो, जिते वज़ीर आज़म खे तारीख़ी विरसे जे तहफ़ुज़, बहाली ऐं सियाहत खे हथी ॾियण जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। शहबाज शरीफ़ म्यूज़ियम जे मुख़्तलिफ़ हिसनि जो दौरो कयो, क़दीम चीनी तारीख़ी विरसे जी ख़ूबसूरती ऐं चीनी हुनर जी तारीफ़ कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे मियां शहबाज शरीफ़ चयो त अज़ीम क़ौमूं चीन जियां पंहिंजे तारीख़ी विरसे जी हिफ़ाज़त कंदियूं आहिनि। चीन महिनत सां दुनिया जे हर शोबे में पंहिंजो पाण मञायो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त शी जिनपिंग जे हिन म्यूज़ियम जे दौरे जी दावत ते संदसि थोराइतो आहियां। पाकिस्तान तारीख़ी ऐं सक़ाफ़ती विरसे सां मालामाल आहे। पाकिस्तान में बि अहिड़ियुनि तारीख़ी जायुनि जी बहालीअ खां पोइ उनखे सियाहती मागनि में तब्दील कंदासीं। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीन सां थियल मुआहिदे खे हथमी शिकिल ॾियण लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। संदसि चवणु आहे त पाक चीन ॿ फौलादी भाइर आहिनि। ॿिन्ही मुल्कनि में भाईवारी, सहकार ऐं तारीख़ी भाइराणा ॻांढापा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीनी सूबे शानसीअ जे पार्टी सरबराह जाओ एदा सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तानी वफ़द जी आजियां करण ते अवाम जो थोराइतो आहियां। हुन चयो त चीन ख़ासि करे शानशी सूबे जी हुकूमत तारीख़ी ऐं सक़ाफ़ती विरसे जी बहितर हिफ़ाज़त कई आहे। वज़ीर आज़म चयो त गुज़िरियल ॾींहुं चीन जी आला क़यादत सां मुलाक़ात थी। चीनी सदर शी जिनपिंग सां शानदार आजियाणे ते ख़ुशगवार मूड में ॻाल्हि ॿोल थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त क़यादत जी तरक़ी पसंदाणी सोच चीन खे दुनिया जी वॾी इक़्तिसादी क़ुवत बणायो। चीन ज़रायत ऐं ग्रीन एनर्जीअ में शानशीअ जो सॼी दुनिया में मिसाली मक़ाम आहे। हुन चयो त हू पाकिस्तान ऐं शानशी विच में ज़रायत में सहकार जी दावत ॾिए थो। ज़रायत ऐं प्रोसेसिंग करे जिन्सुनि जी बरामदात लाइ क़दम खणी रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त हुकूमती तरजीहुनि में बरामदात में इज़ाफ़ो ऐं परॾेही सीड़पकारीअ खे हथी वठणु शामिल आहे। मुलाक़ात दौरान पाकिस्तान ऐं चीन जे सूबे शानशी विच में ज़रायत, तवानाई ऐं मैदनियात जे शोबनि में सहकार ते इतफ़ाक़ कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुआहिदे खे हथमी शिकिल ॾियण लाइ वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दक़ मलिक जी सरबराहीअ में कमेटी जोड़े छॾी।